अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी चणनि ऐं पटाटनि के पुलाव की तरकीब। आज मैं चने और आलू का पुलाव बना रही हूँ, उसकी तरकीब शेयर कर रही हूँ। उसके लिए मेरे पास ये 3 आलू हैं दरमियाने साइज़ के, उनको काट के मैंने छोटे पीसेस कर लिए हैं। और 1 प्याली ये उबले हुए चने हैं, फीके हैं, इसमें नमक नहीं डाला। और 2 गिलास चावल 1 घंटे से भिगोए हुए हैं। उसके साथ साथ हमें ये स्याह ज़ीरा, पुलाव ज़ीरा ज़रूर चाहिए। हरी मिर्चें हैं, नमक और मिर्च हस्ब ज़ायका, 1 टीस्पून धनिया, ज़रा सी हल्दी और ये 1 से 1.5 टेबल स्पून पिसा हुआ लहसुन अदरक, साबित गरम मसाले, 4-5 पत्ते तेज़ पत्ते, 1 टुकड़ा दालचीनी का, 1 बड़ी इलायची, कुछ काली मिर्चें और कुछ लौंग। और पत्तों को मैं हमेशा, तेज़ पत्तों को मैं इनको साफ़ कर लेती हूँ, मुझे इन पे लगता है कि डस्ट होती है। तो असां पुलाव ठाहिण जे लाइ असां वटि ही 2 गिलास चांवर आहिनि, जंहिंखे कलाक खनि पहिरियों मां भिजाए छॾियो आहे। 3 मीडियम साइज़ पटाटा आहिनि, उन्हनि खे कटे छिले क्यूब्स कया आहिनि नंढा नंढा। ऐं 1 प्याली ही उबरियल चणा आहिनि बॉइल थियल, जेके फिका आहिनि, इन्हनि में लूणु कोन्हे। ही पुलाव जीरो या सुरे जीरी, ही असां सिंधी माण्हू पंहिंजे पुलाव में ज़रूरु विझंदा आहियूं। उनखां सवाइ ही सावा मिर्च आहिनि ऐं लूणु ऐं मिर्च मर्ज़ी जे मुताबिक़ जेतिरो वणे तव्हांखे, तेज़ या हल्को। ऐं 1 टीस्पून आहे पीठल धाणा ऐं थोरी हैड, 1 खां 1.5 टेबल स्पून जेको आहे पीठल अदरक थूम। ही कमाल पट खे हमेशह उगी साफ़ करणु घुरिजे। ऐं दालचीनी जो हिकिड़ो टुकड़ो आहे ऐं उन सां गॾु गॾु कुझु लौंग आहिनि, कुझु कारा मिर्च, हिकिड़ो वॾो फोटो। ऐं उन खां अलावा हिन पासे 2 वॾा बसर दाग करे ऐं उन्हनि में 2 वॾा टमाटर मूं कटे विझी छॾिया हैं। 2 बड़ी प्याज ब्राउन करके उसमें पहले थोड़ा सा पानी डाला और फिर 2 बड़े टमाटर काट के उसमें डाल दिए हैं। अब इसमें हम सबसे पहले डालेंगे ये खुश्क मसाले, पीठल सुकल मसाला विझंदासीं ऐं साबित गरम मसाला विझंदासीं। उन सां गॾु ही अदरक थूम विझंदासीं, लहसुन अदरक और साबित गरम मसाले और पिसे हुए मसाले, ये सब डाल के 2 मिनट के लिए मैं इसको ढक लेती हूँ ताकि अच्छी तरह से पक जाए। उसके बाद हम इसको भून लेंगे। हाँ, मसालो असांजो भुजे थो ऐं इन सां गॾु गॾु ॾही मूं तव्हांखे कोन ॿुधाई, हे 3-4 टेबल स्पून ॾही आहे, जेके मां चङी तरह सां फेटे छॾियो आहे। इन में असां विझंदासीं पटाटा। अभी इसमें हम आलू डाल रहे हैं और आलूओं को भूनते हुए ये टमाटर और प्याज भी अच्छी तरह से गल जाएगी। जेतिरी देर में असांजा ही पटाटा भुजंदा त ही असांजा टमाटा ऐं बसर जेके आहिनि चङी तरह सां ॻरी वेंदा। हिनखे एतिरो भुञणो आहे जो ही बसर ऐं पटाटा, बसर ऐं टमाटा बिल्कुलु हिन में पेस्ट थी वञनि। मसालो चङी तरह सां भुजी वियो आहे ऐं जेको टमाटनि जो पाणी उहो बि सुकी वियो आहे। हाणे असां हिन में दही विझंदासीं। अब हम दही डाल रहे हैं इसमें, दही हिन में विझी आहे। हाणे असां हिनखे 5-7 मिनट दम ते रखंदासीं। 5-7 मिनट के लिए मैं इसको दम पे लगा रही हूँ ताकि उसमें ये दही का पानी खुश्क हो जाए और आलू जो है हमारे वो आधे गल जाए। पटाटा असांजा अध ॻरिया थी वेंदा ऐं ॾही जो पाणी खुश्क थी वेंदो। उन खां पोइ असां अॻियां प्रोसेस कंदासीं। ॾही जो पाणी सुकी वियो आहे ऐं असां हिनखे 2 मिंट भुञंदासीं ऐं पोइ हिन में बाक़ी शयूं शामिलु कंदासीं। हिन में हाणे सभिनी खां पहिरियों विझूं था चणा। बाहि मां हिनजी तेज़ कई आहे त जीअं असां चणा ऐं पटाटा गॾु भुञी सघूं। हिननि खे भुञण खां पोइ असां हिन में चांवर विझंदासीं। असां
अलॻि अलॻि पुलाउ पचाईंदा आहियूं, कॾहिं पटाटनि जो, कॾहिं चणनि जो, पर हिन दफ़े ई मां गॾु ठाहियो आहे। तव्हां ट्राई कजो ज़रूरु, तव्हांखे हिन ॿिन्ही शयुनि जो गॾियल पुलाउ ई वणंदो। ऐं जेकॾहिं तव्हांखे रेसिपी वणे त तव्हां वीडियो लाइक कजो, शेयर कजो, कुझु चवणो हुजे त कमेंट कजो, चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में कुझु शेयर कयां त तव्हां आसानी सां उहो ॾिसी सघो। त हाणे असां हिन में चांवर शामिलु कंदासीं। चांवर मां हिन में विझी छॾिया आहिनि ऐं हमेशह मां चवंदी आहियां त पाणी पंहिंजे हिसाब सां विझो। नवनि चांवरनि में थोरो घटि पाणी पवंदो आहे ऐं पुराणनि चांवरनि में वधीक पाणी पवंदो आहे। त तव्हां वटि कहिड़े क़िस्म जा चांवर आहिनि उन हिसाब सां विझो। उन सां गॾु गॾु असां विझंदासीं सावा मिर्च ऐं हीअ सुरज जीरी। हाणे ढकु ॾेई हिनखे पचाईंदासीं जेसि ताईं हे बॉइल थिए। हमेशा जब भी मैं कोई चावल की रेसिपी बनाती हूँ तो मैं ये बताती हूँ कि अपने हिसाब से पानी डालें। जो नए चावल होते हैं उसमें थोड़ा सा कम पानी इस्तेमाल होता है और जो पुराने चावल होते हैं उसमें थोड़ा ज़्यादा पानी जाता है। मेरे पुराने चावल हैं इसलिए पानी मैंने थोड़ा सा ज़्यादा डाला है। और इस टाइम पे हम इसका नमक भी चख लेंगे। हिन वक्त जो लूण भी चखी वठबो, अगर घटि आहे त तव्हां उन में थोड़ो ॿियो शामिल करे सघो था। चेक कयूं था हिनखे। अञा हिन में काफ़ी पाणी आहे, अञा हिनखे ढकु ॾेई असां कुझु देरि पचाईंदासीं जेसि ताईं हिन जो पाणी कुझु खुश्क थिए। हाणे हिन जो पाणी तक़रीबन सुकी वियो आहे। हमेशह इहो मां सम्झायो आहे त जॾहिं ही तव्हां ॾिसो था थोरो मामूली पाणी हिन में हुजे, बबल्स पिया निकिरनि, त इहो टाइम हूंदो आहे दम ॾियण जो। तो जब ये बबल्स आपको नज़र आए, हल्का हल्का सा पानी हो और हल्के हल्के से बुलबुले हों, तो उस वक्त इसको दम पे लगाना चाहिए। 10 मिनट में इसको दम वाली आग पे रख रही हूँ। 10 मिनट थी विया आहिनि। असां हाणे हिन जो दम चेक था कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अञा हिनखे 5 मिनट टाइम लगंदो, छो त हिन में बाफ़ सुठी जमा न थी आहे। अभी 5 मिनट इसको और मैं दम पे रखूँगी क्योंकि इसमें भाप जो है वो जमा नहीं हुई। 5 मिनट हिनखे ॿिया गुज़री विया आहिनि ऐं हाणे हिनखे दम ॾाढे सुठे तरह सां अची वियो आहे। असां हिनखे कढंदासीं प्लेट में। अगर आपको मेरी ये रेसिपी अच्छी लगी हो तो वीडियो को लाइक करें, शेयर करें, कुछ कहना है तो कमेंट करें, चैनल सब्सक्राइब करें, ताकि मुस्तकबिल में भी अगर मैं कुछ शेयर करना चाहूँ तो आप उसको आसानी से देख सकेंगे। सो ये मज़ेदार पुलाउ तैयार आहे। ज़रूरु ट्राई कयो ऐं थी सघेव त कमेंट करे मूंखे ॿुधायो त जॾहिं तव्हां ही पचायो त तव्हांखे हिन जी कहिड़ी मोट मिली। सो ही मज़ेदार पुलाउ तैयार आहे। हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी शइ सां, कंहिं सुठी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहे।